समाचार में ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधायूं था। घोटकी जो इलाइक़ो आदलपुर जिते बासरनि पारां डिंगड़ी वाह ते मुबैना कब्ज़ो करण जी कोशिश जारी आहे। ॻोठ नूर मोहम्मद लगारी वासी मीर ज़मान ख़ान जो चवणु आहे त घोटकी जी अदालत में डिंगड़ी वाह ते कब्ज़े बाबति केस हल थी वियो हो, पर ॿीहर डिंगड़ी वाह ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे, जंहिं ख़िलाफ़ ॿीहर पिटिशन दाख़िल कराई आहे। अपडेट्स मालूम कयूं था आदलपुर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलबड़ खां। माजिद, वधीक आगाह कजो हिन मामले बाबति। जी उमीर कुछ ॾींहं पहिरियां आदलपुर ॻोठ नूर मोहम्मद लगारी रवासी आहे मीर ज़मान ख़ान लगारी, जंहिं पिटीशन दाख़िल कराई त डिंगड़ो वाह ते साइन बोर्ड बाने कब्ज़ो कयो पियो वञे, जिते उन पिटीशन दाख़िल थियण खां पोइ सिविल जज पारां जेको आहे त नोटिस जारी कया असिस्टेंट इंजीनियर खे, जंहिंखां पोइ कब्ज़े वारी जॻह मुकमल तौर ख़ाली कराई वई हुई, जंहिंखां पोइ हिकु दफ़ो ॿीहर कब्ज़े वारी जाइ ते साइन बोर्ड लॻण जो सिलसिलो जारी थियो आहे, जंहिंखां पोइ मीर ज़बान हिकु दफ़ो ॿीहर पिटीशन जेको आहे रिव्यू कई, जंहिंखां पोइ उन सिविल जज पारां जेको आहे त सब इंजीनियर असिस्टेंट इंजीनियर खे नोटिस जारी कया, जंहिंखां पोइ नोटिस जारी थियण खां पोइ असिस्टेंट इंजीनियर लेटर माणियो एफआईआर दाख़िल करण लाइ। ऐं जॾहिं त होॾां हुन ॿुधायो त एफआईआर दाख़िल न थी सघी आहे, होॾां पुलिस जो चवणु आहे त एसएसपी खां जांच करण खां पोइ वाक़े जी जेका त कब्ज़े जी एफआईआर दाख़िल कई वेंदी। जी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी माजिद अली कलबड़।